आज़मायो मूं ॾिठो तुंहिंजो प्यार वो समझी न सघियो साधक ली राय मोचे अणे थियो आई बेज़ार वो तुंहिंजो पैसन ते आ प्यार सच लिखियो मोहम्मद शरीफ राय में अल्लाह। इन कलाम जो शायर साधक अली रायमू उठ वेराड़ी जो विठला कलाम फरमाशा समंद ख्याड़ी खां अजीजला नजर अहमद डांबारियो खां गुलाम नबी गोठ खीमी जे पार खां प्यारा दोस्तों अली अकबर इन तव्हांजे साम्हूं हिन केसट जा सिलेक्शन मास्टर थर धरती जा सुरीला शायर मोहम्मद शरीफ रायमू गोठ हडल जो विठला ऐं वफा गनी रायमू पबे जे पार जो विठला ऐं तावन कयो आ शौकत समेजो गोठ ईसब जे पार जो वेठला ही केसट कया पियो जंहिंजे हवाले सां जब्बार अली समेजो मुझो शागिर्द ये सब दोस्त जेके भी सिलेक्शन मास्टर जिन्हनि जा नाला ॿुधायासीं ही मुझा जानी हिननि जी पहिरीं रिकॉर्डिंग आहे इंशाल्लाह सभिनी दोस्तनि खे पसंदि ईंदी कंपनी में साम्हूं वेठा आहिनि। ओ मोहब्बत ॾेई मूं आज़मायो पोइ बि मिठाला मूं सां निभायो वो तुंहिंजो पैसन ते आ प्यार तू मतलब जो वही यार तुंहिंजो पैसन